अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अज असां सबक 15 पढ़ंदासीं। क्लास पहिरें जो शुरू कयूं था। सबक 15 सियाणी छोकिरी। सना निदा तो ही पाणी जो नलको छो खोले छॾियो आहे। निदा अदी मूंखां ॻाल्हि विसरी वई, भलाई करे बंदि करे छॾ। सना अलाह केतिरो न पाणी ज़ियान थी वियो आहे। निदा अदी ॿेहर अहिड़ी ग़लती न कंदसि। सना शाबाश, हर शइ में बचत करणु घुरिजे। बचत करणु तमामु सुठी आदत आहे। निदा अदी ॿियूं वरी कहिड़ियूं शयूं आहिनि जिन में बचत करणु घुरिजे। सना कमरे में केरु न हुजे त बल्ब ऐं पखो बंदि करणु घुरिजे, जीअं बिजली ज़ियान न थिए। चुल्हो बि अजायो न ॿारिजे। अहिड़ी तरह ॿियनि शयुनि जी बचत करणु घुरिजे। निदा खाधो बि पेट भरे न खाइजे छा। सना भले खाइजे पर अजायो ओभर करे फिटो न कजे। निदा तव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, हाणे आउं अॻिते ईअं कंदसि।